कंबर में जमात इस्लामी तरफां हारी आबादगार कॉन्फ्रेंस जो प्रोग्राम थी गुजरियो। कॉन्फ्रेंस के मौलाना हसन बिरोही, मौलाना गुल इनकलाबी, मौलाना अब्दुल रज़ाक आबिद लाखो, मौलाना उज़ैर गुल जागीरानी, मौलाना मोहम्मद सिद्दीक मोगेरी ऐं ॿियनि ख़िताब कयो। अॼो के इन हारी आबादगार कॉन्फ्रेंस में जमीयत उलमा इस्लाम जी अहम कॉन्फ्रेंस इन शइ जो मुतालबो थी करे जंहिंमें हेठियूं करारदात मंज़ूर कयूं वयूं। सिंध में ज़राअत खां मथां नाजायज़ कटौतियूं करणु, ज़रई जिन्सनि जा घटि रेट मिलणु, नकुली दवाउनि, नकुली ॿिज ऐं भाण सबबि हारी आबादगार मुआशी तौर ते तबाह थी विया आहिनि। जॾहिं त 2 सालनि खां वठी सरकार जी बेध्यानी ऐं लापरवाही सबबि हारी मिस्किन फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे। उन लाइ असीं जमायत उलमा इस्लाम तरफ़ां हारी आबादगार कॉन्फ्रेंस कोठाए सरकार खां मुतालबो था कयूं त ज़रई जिन्सनि जा रेट मुक़ररु करे हारनि खे मुआशी बदहाली खां बचाए वञे। हिकु ट्रैक्टर ते 3 खां 5 मण कटौती हराम आहे। तारनि जो अघु 2000 मण मुक़ररु कयो वञे। हारनि खे ॿिज ऐं भाण मुफ़्त फराहम कयो वञे। बोर्ड में ड्रही वियल हारनि जे घरनि खे ठाहे ॾिनो वञे ऐं हारनि खे बग़ैर व्याज जे कर्ज़ ॾिना वञनि त हू पंहिंजी ज़िंदगी सुकून ऐं आराम सां गुज़ारे सके। हारी जेको खेड़े तयारु करे अनाज असां ऐं तव्हां ताईं पहुचाए थो। काज़ी न्याज़ हुसैन, VNS कंबर।